बिट्रा भरसां कुंभ ॾाढ़ू लिंक रोड जो मरम्मती कम रोलड़े जो शिकार बणिजी वियो। इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि में मुब्तला थी विया। रहवासियुनि ऐं मुसाफ़िरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रोड जो मरम्मती कम जल्द मुकम्मल करण जो मुतालबो कयो वियो। इलाइक़े वासियुनि फ़कीर आफ़ताब अली जूणो बरादी माछी सिकंदर अली भट्टी मौला बख्श भट्टी शमीर भट्टी अल्हा ॾिनो पिञारो रुस्तम अली बलोच ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि महीननि खां रोड जो मरम्मती कम रोलड़े जो शिकार आहे। बिट्रा शहर तरफ़ ईंदे वेंदे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। केतिराई मरीज़ बि वक़्त ते अस्पताल न पहुचण करे वफ़ात करे विया आहिनि। स्कूल जा शागिर्द बि वक़्त ते स्कूल नथा पहुची सघनि। गाॾियूं ख़राब थियण बि रोज़ जो मामूल बणियल आहे। रोड ते केतिरनि महीननि खां पत्थर विछायल आहिनि, मगर उन खां पोइ रोड जो कमु मुसलसल बंदि आहे, जंहिं करे ॻोठ खां शहर ईंदे वेंदे सख़्त परेशानी थी रही आहे। असांजो निगरान सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी कुंभ ॾाढ़ू खां बिट्रा रोड जो मरम्मती कम जल्द मुकम्मल कराए इलाइक़े वासियुनि की परेशानी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।